असांजी सोचनि में या हुसैन आ, असांजी सोचनि में या हुसैन आ, असांजे तन मन में या हुसैन आ। असां थियूं तरफ़ ॿिए छो माइल, असांजी धड़कन में या हुसैन आ। असांजी रग रग में या समायल, असांजे जीवन में या हुसैन आ। असां त मरंदा कॾहिं बि न आहियूं, निसार मदफन में या हुसैन आ। असां त मरंदा कॾहिं बि न आहियूं, निसार मदफन में या हुसैन आ। मुंहिंजो जो अंदाज़ न आहे, मां तातुल लफ़्ज़ में पढ़ंदो आहियां, पर ही कलाम थोरो मां तव्हां ॿुधाईंदुमि। साईं सोर जा बादशाह वेठा आहिनि, पर थोरो तवजो चाहींदुसि, थोरो जाॻियो बसि, बाक़ी 15-20 मिंट जा तव्हांजी ज़हमत। ॾिस जंहिंजी सवारी मुरसल आ, मस्जिद में आ सुल्तान ॾिठो। ॾिस जंहिंजी सवारी मुरसल आ, ओ मस्जिद में आ सुल्तान ॾिठो। थो झूलो झुलाए रोज़ ॾिसो, जिबरील बि आ दरबान ॾिठो। हाशिम जी हशमत आहे हिन में, हैदर जो नायाब गोहर आहे। ओ मुरसल जी ख़ास नबूअत जो, हिन खून में यार जोहर आहे। हुसैन जे चेहरे में हिकु जा बसि आहे ॿिन्हीअ जो शान ॾिठो। हिन चेहरे में छा जमाल आहे, छा जलाल आहे, छा कमाल आहे। ओ सुल्तान नबी आ सजदे में, ऐं ज़हन में हिन जो ख़याल आहे। हिन सूंहं खे सूंहं ते वेंदे अॼु ख़ुशि थी आहे रहमान ॾिठो। जंहिंजी हिकिड़ा शेर मां तव्हांजी नज़र थो कयां। दर ॾाढ़ी साण ॿोहारे थो, जन्नत पंहिंजीअ खे संवारे थो। हिन दर खां ख़ुल्द जो रस्तो आ, असहाब सभिनि खे ॾेखारे थो। सभु तुंहिंजो ज़ाहिर रोज़ ॾिसनि, बसि बातिन आ सलमान ॾिठो। सभु तुंहिंजो ज़ाहिर रोज़ ॾिसनि, बसि बातिन आ सलमान ॾिठो। तूं निगाह त कर अॼु नेज़े ते, सिर धड़ खां जुदा बि थियो किथे आ। काइनात जूं नब्ज़ूं रुकिजी वियूं, सभु चैन असांजो बचा हिते आ। तो सामित खे यादि कयो, मूं नातिक आ क़ुरान ॾिठो। करबल में विखेरे सभु मोती, नबियनि जी बचाई महिनत आ। हसवार थी मौला तीरन ते, मुरसल जी बचाई अज़मत आ। तुंहिंजो दीन ते मौला नाहे रुगो, नबियनि ते आ एहसान ॾिठो। किबला शेर ॾिसजो। ॾिस ज़ाहिर में हीअ कासिम आ, हीअ अकबर आ, हीअ असगर आ।
हर मोड़ ते आहे कुठो हिकिड़ो मुरसल जो हिकु ई दिल बरिया मूं करबल में हर नेज़े ते हसवार रुगो इमरान ॾिठो मूं करबल में हर नेज़े ते ओ हसवार रुगो इमरान ॾिठो क़ुरान जके ई टुकड़ा थिया कल में गोयन जो वार कया ॾिस पारो पारो थी वियो आहे अहिड़ा ज़ालिम हिन जो धार कया हिन के ई सिपारा नेज़न ते ततहीर खे मंझि ज़िंदान ॾिठो इस्लाम जो ज़ख़्मी थी वियो आहे तॾहिं तोखे त पुकारियो आहे तूं दीन नबीअ जो वारिस आं तॾहिं हिन खे त संभारियो आहे ॾेई जान आहिन खे जान ॾिनी इस्लाम खे जो बेजान ॾिठो ॾेई क़िबला ही सिचुएशन थींदी तव्हां सां बि थी हुजे मूंसां थी आहे ही सभिनि खे थोरी मतवजा अथऊं बसि हिकिड़ो या पोइ उनखां मुक्तो आहे गर्मीअ जी शिदत आहड़ जो ॾींहुं घर दूर खां ई आयो आहे दर खोल अदा तूं जल्दी कर ना सिर ते को सायो आहे उन वक़्तु हुसैन यादि आयो जॾहिं प्यासो को महिमान ॾिठो उन वक़्तु हुसैन यादि आयो जॾहिं प्यासो को महिमान ॾिठो क़िबला आलम तसव्वुर में हुर मूंसां ॻाल्हि कई आहे हुर सां मूंसां हुर ॻाल्हायो आहे हुर जी क़िस्मत आ जीअं बदिली ख़ुशि थी ॾाढो ही खिले थो पियो काइनात सां गॾु मूंखे बेहुर बबांगे दोहल ही ॾसे थो पियो मूं निसार हुसैन जे क़दमनि में बख़्शिश जो सामान ॾिठो ॾिस जंहिंजी आहे उर्दू में आपके लिए बिल्कुल मैं जल्दी में काफ़ी वक्त हो गया है कभी किसी ने कहाँ था सोचा जहाँ में ऐसे असीर होंगे कभी किसी ने कहाँ था सोचा जहाँ में ऐसे असीर होंगे भरे हुए पांव वाबलों से तौक होंगे जंजीर होंगे भुला भी बैठेंगे दोष मुरसल और उसके सीने के पाक बोसे नबी के लखते जिगर के सीने पे तीर तीरों पे तीर होंगे कभी किसी ने कहाँ था सोचा सदा भी आएगी हल में नासिर मगर रहेंगे ये लोग हंसते रहेगा प्यासा यूं बन में तन्हा और उसके कातिल कसीर होंगे कभी किसी ने कहा था अता जो विरसा है इनके घर का करीम है ये तो देना जाने बताऊं इनकी फ़कत है पहचान ये नोक पे भी नसीर होंगे कलाम होगा शराबियों से रसन में होगी अली की बेटी अली के लहजे में इसके खुतबे जहान में बेनज़ीर होंगे अज़ल से कुरान से जुड़े हैं जिए हैं इसकी ज़बान बनकर जो नोक पे भी करे तिलावत तो ये यकीनन शबीर होंगे किया अहद है यजीदियों से दिलों में बसे दिलों में हुसैन कैसे वही करेंगे याद तेरे एहसान के जिनके ज़िंदा ज़मीर होंगे
نجس لہو کیوں نجف میں آئے، انہیں کیا مطلب حسین کیا ہے، وہی تو آئیں گے کربلا میں کہ پاک جن کے خمیر ہوں گے۔ خطائیں ساری بھلا بھی جانے، نثار دیکھیں فقط یہ نیت، انہیں ملیں تخت تاج شاہی جو تیرے در کے فقیر ہوں گے۔ کبھی کسی نے کہاں کا سوچا جہاں بھی ایسے اسیر